सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। ऐं जेकॾहिं असां सिर्फ़ थोरी ॼाण हुजे पाण खे बदिलायूं त पोइ पंहिंजो पाण सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। जीअं असां कंहिं धाम मंदरु धर्म स्थल ते वञूं त उते मालिक जो नाम ध्यान सिमरन जाप सत्संग भक्ति कीर्तन जाप सब कुछ हलंदो आहे। हर जगह ते कुछ न कुछ हलंदो ही रहंदो आहे, सब कुछ हलंदो ही रहंदो आहे। ऐं उन जाप जो मक़सद कॾहिं कॾहिं असांखे हिकिड़ो सवाल उथंदो आहे, भई साॻे साॻे जाप सां छा मिलंदो, साॻे साॻे लफ़्ज़ दोहराइण सां छा मिलंदो, साॻियुनि साॻियुनि ॻाल्हियुनि करण सां छा मिलंदो। हक़ीक़त में जेकॾहिं असां चऊं साॻी ॻाल्हि सां छा मिलंदो, असांजी कंहिंसां थोरी अणबणत हूंदी आहे, कंहिंसां थोरी निफ़रत हूंदी आहे, कंहिंसां थोरो क्रोध या कावड़ गुस्सो हूंदो आहे, त पोइ उनजे यादि अचण सां, उनखे ॾिसण सां, उनजे नाले खणण सां असांजो क्रोध निफ़रत सार सभु वरी जागी पवंदा आहिनि। असां वरी वरी दोहराईंदा आहियूं, वरी वरी गिला कंदा आहियूं, वरी वरी अंदरि बि हलचल थींदी आहे। त पोइ उन निफ़रत खां असांखे छा मिलंदो, उन क्रोध मां असांखे छा मिलंदो, उन सार मां असांखे छा मिलंदो। ऐं जॾहिं ॾिसंदासीं कॾहिं उहो हूंदो आहे, कॾहिं हूंदो बि कोन्हे। जंहिंसां वेर विरोध हूंदो आहे कॾहिं उहा नज़र ईंदी आहे, कॾहिं नज़र बि न ईंदी आहे, कॾहिं को ॿियो नालो खणंदो आहे तॾहिं बि असांजो जलन उथी करे हली पवंदी आहे। असांखे मिलंदो छा आहे? मोच में मिलंदो त असांखे सार जलन निफ़रत, पंहिंजी तकलीफ़, पंहिंजी बीमारी, पंहिंजो ख़ुशियूं जो ख़ात्मो, इहो ई त कुझु मिलंदो आहे। ॿिए खे छा मिलंदो आहे? साम्हूं वारे खे मिले न मिले, लेकिन असांजी जलन असांखे ई मिलंदी आहे, ॿियो छा मिलंदो आहे? त उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, असांजो दिमाग़ आहे उहो ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकु कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस। कॉन्शियस में असां सभु आम हलंदा आहियूं, ऐं कॉन्शियस में सब कॉन्शियस में उहा असांजे अंदर जी आदत हूंदी आहे। जीअं असां कॾहिं कॾहिं ड्राइविंग सिखूं, वॾो सवलो मिसाल, जॾहिं असां ड्राइविंग शुरू कंदा आहियूं उन वक़्तु असांजी हालत छा हूंदी आहे? जेकॾहिं साम्हूं तकींदा आहियूं त स्टेरिंग विसरी वेंदो आहे, स्टेरिंग सकींदा आहियूं त गियर विसरी वेंदो आहे, गियर ॾे ध्यानु कंदा आहियूं ब्रेक विसरी वेंदो आहे। सदाई केॾो परेशान हूंदा आहियूं। जेको गॾु सेखारण वारो हूंदो आहे उन वीचारे जी साह मुठ में हूंदा, अलाए छा कंदो। हालत इहा हूंदी आहे। जॾहिं असां ड्राइविंग सिखंदा आहियूं उन वक़्तु असां सभु तक़रीबन सभु ड्राइविंग सिखियल हुजे कई आहे। जॾहिं सिखंदा आहियूं त उन वक़्तु असांजी हालत छा हूंदी आहे। लेकिन जॾहिं असां ड्राइविंग सिखी वेंदा आहियूं, चङे नमूने हलाईंदा आहियूं, एक्सपर्ट थी वेंदा आहियूं, पोइ असां कीअं हूंदा आहियूं? पोइ असांखे पतो ई कोन्हे हूंदो। साम्हूं वेठी आहियूं, तकीदा ॿिए पासे ॻाल्हाईंदा टे सां, कंहिं महिल मोबाइल खणंदासीं, कंहिं महिल असांखे ड्राइविंग जो पतो ई कोन्हे हूंदो, पंहिंजो पाण थींदी पई हूंदी आहे। अञा साम्हूं वारे खे जेको भाड़े में वेठो आहे उन वीचारे जो कॾहिं कॾहिं साह रुकी वेंदो, अलाए छा कंदो, लेकिन पाण खे एतिरो पावर हूंदो आहे, मूंखे परवाह ई कोन्हे, कुझु बि कोन्हे।
जॾहिं सिखंदा आहियूं पाण खे साह कोन्हे हूंदो, जॾहिं सुखी वेंदा आहियूं पासे वारे खे साह कोन्हे हूंदो। यार